कॾहिं एहतजाज, कॾहिं रैलियूं, कॾहिं हड़तालूं, त कॾहिं आइनी ऐं रेगुलर बेंचनि जो तकरार। सूबे सिंध जे अदालतनि में मुंझारे हेठि केसनि जो अंग वधी वियो। फरियादी बे इंसाफ़ लाइ परेशान नज़र आया। साल 2025 गुज़री वियो। साल जे आख़िरी ॾींहुं बे अदालतनि में हड़ताल रही। सिंध हाई कोर्ट में मुंझारे हेठि केसनि जो अंग 64,483 हो। 2025 साल दौरान सिंध हाई कोर्ट जी प्रिंसिपल बेंच कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने ऐं मीरपुर ख़ास बेंचनि गॾियल तौरु 1063 केसनि जो फ़ैसिलो कयो, जॾहिं त इन अरसे दौरान 1973 नवां केस दाख़िल थिया। सॼो साल वकील आइनी ऐं रेगुलर बेंचनि में केस हलाइण बाबति मुंझारे जो शिकार रहिया। जेकॾहिं माताहत अदालतनि जी ॻाल्हि कजे त उते वकीलनि जी हड़तालनि सबबि केसनि जी ॿुधणी सख़्त मुतासिर थी। सिंध हाई कोर्ट मां 35,000 केस माताहत अदालतनि ॾांहुं मुंतक़िल कया विया, जंहिं सबबि माताहत अदालतनि ऐं वकीलनि विच में छिकताण पैदा थी वई। जेके वकील अॻु माताहत अदालतनि में न ईंदा हुआ, इहे वकील बि पंहिंजा केस ॻोल्हण लाइ परेशान नज़र आया। वकीलनि जे हड़तालनि, रैलियुनि ऐं केसनि जे हाई कोर्ट मां माताहत अदालतनि ॾांहुं मुंतक़िल थियण सबबि वधीक फरियादियुनि खे परेशानी थी। साल 2024 जी पुॼाणी ताईं कराची जे अदालतनि में मुंझारे हेठि आयल केसनि जो अंग 1,17,681 हो, जेको 2025 साल में वधी करे 1,18,221 ताईं पहुची वियो। हलंदड़ साल दौरान कराची जे 5 ज़िलनि जे अदालतनि में 14,342 केसनि जो फ़ैसिलो कयो वियो, जन मां 1,967 केसनि में जवाबदार बरी थिया, जॾहिं त 323 केस सुलह ऐं 10 केस सालसी तहत ख़तम थिया। कराची में सभ खां वधीक मुंझारे हेठि केस ज़िला ईस्ट जे अदालतनि में आहिनि, जन जो अंग 83,936 आहे। ज़िले साउथ में 23,701, मलीर में 22,515, ज़िले सेंटर में 19,299 ऐं ज़िले वेस्ट जे अदालतनि में 18,780 केस मुंझारे जो शिकार रहा। वकील अॻवाननि जो चवणु आहे त कॾहिं जजिस जी खोट, कॾहिं वकील त कॾहिं वरी साइलीन तारीख़ वठनि था, तंहिं करे केस मुंझारे जो शिकार रहनि था। आवाम का मैक्सिमम रिलीफ है वो मिल रहा है, सही है, लेकिन अभी जजेस की तादाद कम है। अगर जजेस और उनका जो स्टाफ है उसकी तादाद बढ़ा दी जाए तो मोस्ट प्रोबेबली ये जो मैटर्स हैं ये रिज़ोल्व हो जाएंगे। और आप अगर देखेंगे तो बहुत सारे केसेस में वकला ख़ुद भी डेट लेते हैं या साइलिन ख़ुद भी डेट लेते हैं या समटाइम्स जज साहिबान नहीं होते। तो ये डिफरेंट रीज़न्स हैं, बट स्टिल कोर्ट्स जो हैं वो अपनी जगह पे कोशिश कर रही हैं और इंशाल्लाह ताला नेक्स्ट ईयर में मुझे उम्मीद है कि ये जो अब चीज़ें चल रही हैं इसमें काफ़ी हद तक जो है पेंडेंसी जो है वो डिक्रीज़ होगी। हाई कोर्ट में केसिस वया डिस्ट्रिक्ट कोर्ट्स में। हाँ, डिस्ट्रिक्ट कोर्ट में न जजिस की तादाद वधाई वई, न इवन हुते कोर्ट रूम वॾा कया विया। अॼु तव्हां हुते वञो त हुते सूरत हाल ये आहे कि तव्हां कोर्ट रूम जे अंदर फाइल्स पिया आहिनि, न हुते वेहण जी जाइ आहे न बीहण जी जाइ आहे। जजिस जी तादाद साॻी आहे ऐं तव्हां खणी हितां जेका आहिनि अनलिमिटेड केसिस हुते मोकिले छॾिया। हाणे अगरि इन ई स्ट्रक्चर ते कमु हलंदो त मथे साल छा थींदो। 73 में हाई कोर्ट जे जजिस जी तादाद फिक्स थी हुई 40, जंहिं वक़्तु सिंध ऐं बलोचिस्तान गॾु हुया। अॼु तव्हां ॾिसो 2025 में असांजी आबादी किथे बीठी आहे, हाई कोर्ट जे जजिस जी तादाद साॻी आहे, हुन में कंहिं क़िस्म जी का एक्सपेंशन कान थी आहे। करब जी हालत आहे आवाम सां। त जुडिशरी जे लिहाज़ सां 26-27 अमेंडमेंट आई, उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी मूवमेंट हली त जुडिशरी खे इंडिपेंडेंट करण जे लाइ वकील रोडनि ते आया, एहतजाज कया, हर चीज़ उनखे नथा मञनि पिया। ऐं ॻाल्हि इहा आहे त हिते जेके सिंध हाई कोर्ट में वधीक केसिस सिविल सूट्स हुया उहे पिक्यूनरी जुरिडिक्शन जे तहत हेठि हलिया विया।
त इहा बि वधीक आहे 60,000 खां वधीक केसिस जो 1.5 लाख हुजणु खपनि। इहो बि हिकिड़ो सवालिया निशान आहे इन खे न हुजणु खपे। छाजे करे हाणे बेंचिस जेके सिविल सूट हुया या सिविल अपीलूं थियणियूं उहे ख़तमु थियनि पियूं, हेठि हलियूं वियूं आहिनि, त इन खे डिस्पोज़ल हुजणु खपे। वुकला जो एहतजाज सिर्फ़ु और सिर्फ़ु इन जे लाइ हो त रूल ऑफ लॉ हुजे, इंडिपेंडेंट ऑफ जुडिशरी हुजे ऐं माण्हुनि जे हक़ूक़ जी पासदारी हुजे, फंडामेंटल राइट्स जो प्रोटेक्शन हुजे। जिथे पाणी हूंदो आहे उते ज़िंदगी हूंदी आहे। जॾहिं पाणी खे रोकियो पियो वियो सिंध जो पाणी खे, त सॼी सिंध सरापा एहतजाज हुई वकीलनि सां गॾु। उहा जेका हुकूमत खे मजबूर करे उहे नोटिफिकेशन खे डी नोटिफाई कराइण में कामयाबु थिया केतिरे हद ताईं। केस त हलनि पिया 2025 असां सुठो न चवंदासीं, छाजे करे जो जेके कुझु केसिस हितां हुया उहे बि हेठि माना हेठि अदालतुनि में हलिया विया ऐं माण्हुनि खे इहा चङी तरह अवेयरनेस आहे कान। उन्हनि खे अवेयरनेस ॾियण जे लाइ बि माण्हू परेशान, हाणे बेंचूं बि अहिड़ियूं ठहियूं आहिनि, बेंचुनि जी माण्हुनि खे ख़बर ई कान्हे का। ऐं उनखां अलावा 2025 में तव्हां ॾिठो हे माना 27-26 तरमीम जे करे बि माण्हू परेशान हुया। 2025 जेकॾहिं असां ओवरऑल ॾिसूं था त माना इहा असांजे लाइ, असांजे माण्हुनि जे लाइ, आम माण्हुनि जे लाइ को सुठो साल कोन थियो। तो लिटिगेशन ऑल ओवर पाकिस्तान आप देख लें, आप जो है डिस्ट्रिक्ट कोर्ट से लेकर आप फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट तक, तो पेंडेंसी की यही सूरत हाल है। इस वक्त जो है हमारी ऑनरेबल एपेक्स कोर्ट जो है, सुप्रीम कोर्ट जो कि अब एक किस्म की अपीलेट कोर्ट रह गई है, उसमें 30-32 हज़ार केसेस हैं और फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जो है उसमें तकरीबन 23,000 केसेस हैं। इसी तरीके से अगर आप देख लें बाकी जो चारों सूबों की कोर्ट्स हैं उनके अंदर भी जो पेंडेंसी की यही सूरत हाल है। और इसको कंट्रोल करने के लिए, इसको कम करने के लिए वर्कलोड किस तरीके से घटाया जा सके। एक तो आप देखें कि हमने पिछले साल जो है जजेस की तादाद जो है वो बढ़ाई गई है। लाहौर हाई कोर्ट में जजेस की तादाद बढ़ाई गई, उससे पिछले साल सिंध हाई कोर्ट जो है उसमें बढ़ाई गई, सुप्रीम कोर्ट के जजेस जो हैं उनकी तादाद बढ़ाई गई और केसेस जो हैं इनको स्पेशलाइजेशन के लिए अलग अलग किया गया ताकि जल्द से जल्द जो केसेस हैं उनकी एजुकेशन जो है मुमकिन हो पाए। जो फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट है उसको अलग कर दिया गया ताकि जो सूबों के माबैन या कॉन्स्टिट्यूशनल मसाइल जो पोलिटिकल मसले हैं उसके अंदर अदलिया जो सारा दिन जो है लगातार जो है अपना टाइम देती रहती थी, उसके बजाय जो जिन लोगों की अपीलें पेंडिंग हैं, जिन लोगों के आपस के डिस्प्यूट्स पेंडिंग हैं, ताकि वो ऐसे तरीके से जल्द जो है उनको जो है ख़त्म किया जा सके। अब इसी तरीके से सिंध हाई कोर्ट जो है उसके अंदर इस वक्त मैं ये समझता हूँ कि 12 जजेस की वैकेंसीज़ जो हैं वो पेंडिंग हैं। केसनि जी जेका पेंडेंसी आहे इहो आहे त असांजे जेके डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहिनि या हेठि ट्रायल कोर्ट्स आहिनि उन्हनि में तकलीफ़ इहा हूंदी आहे त केस जा स्टेजिस हूंदा आहिनि। जेसीं ताईं तव्हां स्टेजिस कंप्लीट नथा कयो, ट्रायल खे मुकमल नथा हलायो, तेसीं ताईं उहो केस जेको आहे पेंडेंसी रहंदो आहे। ऐं हेठिन डिस्ट्रिक्ट कोर्ट्स में नंबर ऑफ केसिस डेली ईंदा आहिनि, पर हाई कोर्ट्स में या सुप्रीम कोर्ट्स में लिमिटेड केस ईंदा आहिनि। एतिरा केसिस जो रेशो आहे डेली जेके केसिस असां वटि कॉन्स्टिट्यूशन पिटीशन्स सिविल हुजनि, क्रिमिनल हुजनि या फंडामेंटल राइट्स हुजनि, डेली एतिरियूं न ईंदियूं आहिनि जेतिरियूं हेठिन कोर्ट में ईंदियूं आहिनि। पेंडेंसी हर जगह है लेकिन बाज़ कोर्ट्स में कम है, बाज़ में जो है ना ज़्यादा है। पेंडेंसी के वजह जो है ना 2-3-4 किस्म के वजह होते हैं, तो और उसमें जजेस का भी है, वकला का भी है और क्लाइंट का भी है। तो अगर मैं अभी इसी वक्त आपको बताऊं ना तो ये पेंडेंसी इसी से होता है, इसकी कोई ख़ास एक वजह या 2 वजह नहीं होते, इसीलिए ये पेंडेंसी पड़ी हुई है। और जो MOD वाला काम है ना वो तो चल रहा है, बेल वगैरह जो भी है अर्जेंट मैटर तो होते रहते हैं, हर जगह होते हैं। लेगेसी असांजे बार एसोसिएशन जी हूंदी, जेको बार एसोसिएशन जा कम हूंदा पाणे रोडनि ते थाणे ते अची विया आहिनि, असां डिसअपॉइंट थियूं वॾा। हाणे नौजवाननि खे मशहूरु हूंदो बाबा पंहिंजी हद में रहो, हे जेको आहे रोड ते बीहण सां सुठी ॻाल्हि हे आहे। 22 फाइल कयोसि, सुभाणे सेशन जज वटि ईंदो SHO SP, पोइ मसइलो रिज़ॉल्व थी सघे थो। हाणे रोडनि ते बीहे थाणनि ते वञी हे ॻाल्हि नथी वणे वकीलनि खे। ये 40-45 हज़ार असांजे सिंध बार काउंसिल जा मेंबर आहिनि, ऐं मेंबरनि जे करे असां ॾिसूं था हुनखे जेकी इज़त हूंदी अॻे। असां 2007 जी तहरीक बि हलाई आहे, कहिड़ी डिग्निटी लायस मूवमेंट में 3 साल वकीलनि जी जेतिरी इज़त वधी आहे हाणे 0 थियण वञे पई। त असां कोशिशि कयूं था इंशाल्लाह अलाह साईं चङाई करे सीनियर मेंबर्स जेका बि आहिनि सभिनी खे गॾु करे पोइ इंशाल्लाह को रिज़ॉल्व कयूं था।
26 ऐं 27 आइनी तरमीम बि केसनि में मुजाहिरे जो शिकार सबब बणी। तंहिं करे वकीलनि घणो करे अदालती कार्रवाइनि जी हड़ताल कई ऐं उनखां अलावा एहतजाजी मुज़ाहिरा बि कया विया। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिंद सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध TV न्यूज़, कराची।